बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सबक ॿियो अॼु असां पढ़ंदासीं अल्लाह साईं। अल्लाह हिकु आहे। असांखे अल्लाह साईं पैदा कयो आहे। हू हर हंधि हाज़िर आहे। ज़मीन ऐं आसमान बि उन जोड़िया आहिनि। सिज चंड ऐं तारा बि हुन पैदा कया आहिनि। हू असांखे रोज़ी रसाए थो। धणी सॻोरो महिरबान आहे। धणी सॻोरो महिरबान ऐं बाज़ारो आहे। हवा पाणी ऐं रोशनी हुन पैदा कया आहिनि। असीं हुन जी इबादत करियूं था। असीं उन खां ई मदद घुरूं था। हाणे हिन में सबक में ॿार खे सम्झाइणो आहे त अल्लाह साईं हिकु आहे। असांखे अल्लाह साईं पैदा कयो आहे। सॼे संसार खे समूरे जहान खे अल्लाह साईं पैदा कयो आहे, ख़लक़ियो आहे ऐं हू हर हंधि हाज़िर आहे। ज़मीन आसमान बि उन जोड़िया आहिनि। या ॿार खे ही लेसन जेको आहे ॿ टे दफ़ा तवजो सां पढ़ायो वञे त जीअं हुन में हिकिड़ो कॉन्सेप्ट क्रिएट थी वञे त अल्लाह साईं हिकु आहे। उहो असांजो मालिक आहे। उहो हर हंधि हाज़िर आहे। उन खां बाद में ही जेके आहिनि सवाल आहिनि कुझु त हवा वरी कामा ॾिनी आहे असां हिते पाणी ऐं रोशनी कंहिं पैदा कई आहे। इहे बि थोरियूं शयूं आहिस्ते आहिस्ते ॿार खे सम्झाईंदो हले। आख़िर में वरी सवाल जी निशानी आहे। जीअं वरी हुन जे साम्हूं ई जवाबु लिखियो आहे। ॿार सिर्फ़ु ज़बानी हुन जो जवाबु ॾींदो त अल्लाह साईं आहे। हवा आहे, बाहि आहे, पाणी आहे, रोशनी आहे। हुन जे ॿार में जेको सबक़ खे पढ़ी ईंदो हुन जे ज़हन में वेहिजी वेंदो अल्लाह साईं पैदा कयूं इहे सभु शयूं। हाणे अल्लाह साईं त अल्लाह साईं जे अल्लाह ऐं साईं लिखी मथां ॾिसो था नंढड़ो अल्फ़ वरी ज़बर ॼणी आहे त इहो थींदो अल्लाह साईं। इहा शइ ॿार खे ज़हन में अचे। सम्झाए उस्ताद। असांखे रोज़ी केरु रसाए थो। असांखे जेको रोज़गार आहे, रिज़्क़ आहे, रोज़ी आहे उहो केरु थो ॾिए। हाणे सवाल इहो हिते आहे असांखे रोज़ी केरु रसाए थो त जवाबु आहे अल्लाह साईं। हाणे हिते सिर्फ़ु अल्लाह साईं ईंदो। अल्लाह साईं न ईंदो जीअं मथे सवाल में आयो अल्लाह साईं। हिते सिर्फ़ु इहो ई आहे त असांखे रोज़ी केरु रसाए थो। सुवालु पुछा थो करे कोई बि त जीअं ॿारु आसानी सां जवाबु ॾेई सघे त अल्लाह साईं असांखे रोज़ी उहो ई ॾींदो। उहो ई ॾियण वारो आहे। उहो ई ॾींदो आयो आहे समूरे जहान खे। अॻिते आहे सुवालु सिज चंड ऐं तारा कंहिं पैदा कया आहिनि। हाणे पहिरियों जेको सुवालु हवा पाणी ऐं रोशनी कंहिं पैदा कई आहे त ॿारु इहो मिंट जवाबु ॾेई वेंदो त अल्लाह साईं। हाणे साॻियो ई उहा ई शइ हुन जे ज़हन में वेठी हूंदी जेकॾहिं असां वरी हुन ॿार खां इहो ई सुवालु पुछा कंदासीं सिज चंड ऐं तारा कंहिं पैदा कया आहिनि त उहो जवाबु ॾींदो त इहो मां पढ़ियो पर हू ॿियूं शयूं हाणे ई ॿियूं शयूं पर जवाबु आराम सां ॿारु उहो ॾेई वेंदो त इहे सभु शयूं अल्लाह साईं पैदा कयूं।
जेके बि आहिनि। त अहिड़े तरीक़े सां ई ॿार खे पहिरें क्लासनि में तक़रीबन सबक़ पढ़ाए उनखे ज़बानी सुवाल जवाब पहिरियां यादि करायो। जेकॾहिं ॿार में लिखण जी सलाहियत आहे त तव्हां उनखे नोट कॉपीअ ते नोट कराए सघो था, पर बहितर ईअं ई थींदो त जेके नंढड़ा नंढड़ा सुवाल ठाहे करे हिकिड़ी लाइन जा ठाहे करे वरी उनजो जवाबु कोशिशि करे वरी तव्हां कुझु लफ़्ज़नि जो, 2-3 लफ़्ज़नि जो, जीअं ॿार खे सम्झ में अची वञे। ऐं पहिरें दर्जे जे ॿारनि जे जेको आहे त क्लास जा जेके सबक़ आहिनि उहे अहिड़े तरीक़े सां ई मुंहिंजे ख़्याल में त उन्हनि खे सम्झाइण में आसानी थींदी। अहिड़े तरीक़े सां ॿार खे नंढड़ो सुवालु ठाहे उनजो नंढड़ो ई जवाबु ठाहे उनखे फ़िलहालु तव्हां ज़बानी यादि करायो, जीअं उनजे ज़हन में उहा शइ वेहिजी वञे ऐं उहो जवाबु उन सुवाल जो आसानीअ सां ॾेई सघे। जेकॾहिं लिखण जी उन में सलाहियत अचे थी त भले उहो दिलचस्पीअ सां लिखणु चाहे थो ॿारु त उहो नोट बि करे सघे थो। इहा उस्ताद जी कामयाबी आहे उन में।